बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। सुल्तानकोट वेझो पोरियत कर्ज़नि खां तंग अची ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ मीर डहरवासी 40 वरियनि जे पोरियत मंज़ूर केहर पाण मथां पिस्तौल जो फायर करे ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। ॿुधायो पियो वञे त पोरियत खे ज़ख़्मी हालत में शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हू फौत थी वियो। नापरकोट में तेगानी बिरादरी जी 2 धुरिन में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो। कोट शाहू जे ॻोठ मुदैयर तेगानी में चौपाए माल जी चोरी तां झेड़े जे नतीजे में नौजवान मुमताज़ तेगानी मारिजी वियो। ॿुधायो पियो वञे त हथियारबंदनि गौराम तेगानी जी औताक ते काह कयो त झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में नौजवान मारिजी वियो। जॾहिं त वाक़े जी इत्तला बावजूद पुलिस न पहुती, नौजवान जा वारिस संदसि लाश ॻोठ खणाए विया। तंगवाणी वासी पोरियत सऊदी अरब में दिल बीहण सबब लाडाणो करे वियो। नौजवान रतो ख़ान निंदवाणी मक्के शरीफ में मज़दूरी कंदो हो, जेको दिल बीहण सबब लाडाणो करे वियो आहे। नौजवान जे फौत थियण वारी ख़बर मिलण ते संदसि घर में कोहराम मची वियो आहे। बडाणी में भुट्टा बिरादरी पारां पाणी तकरार तां ॿीहर झेड़ो। कुझु ॾींहं पहिरियां पाणी तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थींदड़ धुर पारां पलान करण लाइ ॻोठ कुतुबुद्दीन भुट्टो में हमलो करे शहज़ादो भुट्टो खे ज़ख़्मी करे फरार थी विया, जंहिंखे पुलिस लेटर ॾेई बख्शापुर इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। तंगवाणी में गुज़िरियल ॾींहुं फोरुन हथां ज़ख़्मी नौजवान जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। फुर दौरान ज़ख़्मी थियल नौजवान सांवल सोरियाणी जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि गुलबहार सोरियाणी, नूर बख्श, इमदाद सोरियाणी ऐं ॿियनि मक्सी स्टॉप वटि इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन SSP खां घुर कई त फोरुन खे गिरफ़्तार करे इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। काज़ी अहमद में कच्चे वासण औरत जो पुटनि समेत बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ जलाल ख़ान खोसो वासण मुस्मात सॼण पंहिंजे पुटनि फ़क़ीर असलम उन्नड़ ऐं नौशाद उन्नड़ सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त ॼाम उन्नड़, हाजन उन्नड़, महबूब उन्नड़, माशूक उन्नड़, उर्स, राणो, अॾियल उन्नड़ ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। अबनि ॾाॾनि खां वेठल सरकारी प्लॉट तां उथारे कब्ज़ो करणु चाहिनि था। काज़ी अहमद थाणे ते केस दाख़िल कराइण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सखर में रिलीफ ट्रेन खे रिलीफ जी ज़रूरत पइजी वई। रोडी खां सखर ईंदे पटड़ी तां लही वई, जंहिं सबब गडानी फाटक वेझो केतिरा ई कलाक रेलवे ट्रैफ़िक बंदि थी वई ऐं सिंध बलोचिस्तान ईंदड़ वींदड़ रेल गाॾियूं सख़्त मुतासिर थियूं। धारो टाउन कमेटी जी नाअहली, शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। अक्सर इलाइक़ा नालियूं उथलजण सबब गंदे पाणी सां भरिजी विया। गंदगी पखिड़जण सबब मच्छरनि में इज़ाफ़ो थी वियो ऐं चमड़ी जूं बीमारियूं पखिड़जण जो ख़दशो आहे। शहरनि DC ठठो खां घुर कई त घारो शहर जी सफ़ाई कराई वञे। खैरपुर नाथन शाह में गर्ल्स हाई स्कूल ॿाहिरां गंदगी जा ढेर लॻल। इंतज़ामी नाअहली सबब केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद सफ़ाई न थी सघी। न्याणियुनि जे स्कूल आॾो गंदगी पखिड़जण ख़िलाफ़ शहरिन फहद शेख, महरान अंसारी, वसीम कलोड़ो ऐं ॿियनि पारां इंतज़ामिया मथां छिती तनक़ीद। संदन चवण हो त केतिरा ई भेरा स्कूल इंतज़ामिया ऐं शहरिन पारां शिकायत बावजूद सफ़ाई न पई कराई वञे। स्कूल ॿाहिरां गंदगी जा ढेर आहिनि, जेको इंतहाई शर्म जोॻो अमल आहे। शहरी इतिहाद जाफराबाद जे सदर कामरेड ज़हूर अहमद ऐं अंजुमन ताजरान जे सदर शमन अली उमरानी चयो आहे त चीफ ऑफिसर डेरा लायर करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी आहे। ताजिर बिरादरी ऐं शहरिन खे नाजाइज़ तरीक़े सां तंग कयो पियो वञे। हू एजेंटनि ज़रिए शहरिन खे तंग करे रहियो आहे। उन्हनि हुकूमत खां घुर कंदे चयो त करप्ट चीफ म्युनिसिपल ऑफिसर खे फौरी तौर हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। गुड्डू ऐं टिगड़ी में वापडा मुलाज़िमनि जो निजकारी ख़िलाफ़ एहतजाज। गुड्डू में ऑल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां 600 मेगावाट गेट आॾो गुड्डू थर्मल पावर हाउस जे 747 मेगावाट डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ खे ख़ानगाइण ख़िलाफ़ एडी मस्तोई, शमसुद्दीन सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। ड्रिगड़ी में वापडा मुलाज़िमनि पारां डिवीज़नल चेयरमैन अमीर हसन काइम खानी जी अॻवानी में निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। फैज़गंज वासी प्रेमी जोड़े अदालत में शादी करे छॾी। माइटनि खां ज़िंदगी जो ख़तरो हुअण सबब दरबदरी जी ज़िंदगी घारण लॻा। नौजवान नारी मुस्मात ज़हीरा ऐं ॻोठ महर अली उन्नड़ वासी नौजवान नज़ीर अहमद लाशारी अदालत में परणो करे छॾियो आहे। संदन चवण आहे त माइट कारो करार ॾेई क़त्ल करणु चाहिनि था, जन खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं कंदकोट ऐं तंगवाणी में जमायत इस्लामी पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं कढियूं वयूं। कंदकोट में उबैदुल्ला गोलो जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि वॾी तादाद में शिरकत कई। जनमूदी जे पुतले खे बाहि ॾेई साड़े छॾियो। तंगवाणी में जमायत इस्लामी पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर आगा अब्दुल फताह पठान, अब्दुल हफ़ीज़ बिजारानी, साबिर बेलकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में बस स्टैंड ताईं रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।